अस्सलाम वालेकुम। पंहिंजे ग्रुप जे दोस्तनि मिटनि माइटनि खे आउं मलिका चवंदुसि। असांजो तमामु पंहिंजो अज़ीज़ ऐं बोरियत सदरुद्दीन ॾेसी हुन सां गॾु आउं वेठो आहियां। ऐं जीअं त उनजी तबियत ओचितो कल्ह खां थोरी ख़राबु थी वई ऐं हाणे उनजी तबियत बहितर आहे। अलाह पाक जेको आहे सो उनजी सिहत में बहितरी आणींदो। सदरुद्दीन छा हाल आहे बाबा? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? ख़ैर लॻो पिया? कल्ह भला इहो कीअं थोरो इहो थी वियो जेको आहे सो चक्कर अचानक? अलाह साईं ख़ैर कंदो। इहो नेरनि जी मानी खाई फटे ते चढ़ियासीं, बसि ईअं चक्कर अची वियो दिमाग़ खे। अच्छा 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 किरियासीं, असांखे का ख़बर न हुई। भाऊ ज़फ़र खणी हलियो गंबट। अच्छा विधऊं मशीन में, चेक कयूं, खायो फाल्ट अलाह के न निकितो। बाक़ी त हाणे कमज़ोरी ॾसनि था। अच्छा दवा वठी ॾिनऊं, वरी वापसि वीचारो छॾे वियो। हुनजे लक्षा बसा फरीना सही सही सही। असांजी अलाह ड्यूटी ॾिनई। बिल्कुलु इंसानियत जी ख़िदमत करणु इहा बि इबादत आहे, सुठी ॻाल्हि आहे। अलाह पाक ज़फ़र खे वधाईंदो ऐं अलाह पाक जेको आहे सो हुनखे इन चङाई जो सिलो ॾींदो ऐं हिन जो सिलो ॾियण वारो ई अलाह पाक आहे। हा, भला अव्हां जा जेके असांजा जेके मिट माइट दोस्त भाइर आहिनि उहे हिन वक़्तु तव्हांजी वीडियो ॾिसनि था। हा, उन्हनि खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदव? उन्हनि खे छा चवंदव? असां इहे चवंदासीं त दुआ कनि, असांजे लाइ दुआ घुरनि। वाह वाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जो अलाह साईं जो सभु कुझु आहे। तकलीफ़ हूंदी त भाउ खे जाॻाईंदासीं, दोस्तनि खे जाॻाईंदासीं। सुभान अल्लाह। हिन महिल अलाह जो शुक्र आहे, सभु कुझु आहे, बसि दुआ जी ज़रूरत आहे। वाह वाह वाह, असां दुआ जा मोहताज आहियूं। सुभान अल्लाह। तमामु सुठा लफ़्ज़। ऐं कैदाए चयो आहे त जिते दवा जो असरु ख़तमु थी वञे उते दुआ जो असरु थींदो आहे। वाह वाह, तमामु सुठो मैसेज, सुहिणो मैसेज। असांजा जेके मिट माइट दोस्त ॿुधनि था, देसी ग्रुप वारा, ऐं उन्हनि जे लाइ असांजे पोरियत आहे असांजो पंहिंजे पघर जे पोरे सां महिनत करे पंहिंजे बचनि जी रोज़ी कमाए थो। ऐं असां धणी दर दुआ घुरूं त अलाह साईं हिन जी सिहत में बहितरी आणींदो, बिल्कुलु ठीकु ठाकु थी वेंदो। ऐं उहो दर्द ॾींदड़, उहो शिफ़ा ॾींदड़, उहो डॉक्टर, उहो तबीब, उहो ई असांजो मालिक साईं आहे। सभु कुझु उन जे हथ में आहे ऐं उहो ई शिफ़ा ॾिए थो, उहो ई जेको आहे सो दर्द ख़तमु करे थो। उन जे आॾो ई असां, उन धणीअ दर जे आॾो ई असां ॿाॾायूं था। अलाह पाक जेको आहे सो असांजी बोरियत जेको दोस्त आहे, भाउ आहे, मिट आहे, अज़ीज़ आहे, सदर, ऐं हिनखे अलाह पाक जेको आहे सो इहे दर्द जेके आहिनि हमेशह लाइ ख़तमु करे छॾे। ऐं हिकिड़ो सुहिणो मैसेज हुयो, तमामु बहितरु मैसेज हुयो। इंशाअल्लाह तव्हां जेके असांजा मिट माइट